अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में भली कार मां आहियां जो मेज़बान शब्बीर लाशारी। नाज़रीन, असां हिन वक़्तु कराची के इलाइक़े चनेसर ॻोठ में मौजूद आहियूं। चनेसर ॻोठ जेको ये समझो त ओभर कराची में अची वञे थो। चनेसर ॻोठ में जेका आबादी है वह तकरीबन गडियल आबादी है, जैमें काफ़ी बलोच भी रहन था, सिंधी आबादी भी है हिते। उनके अलावा ॿियूं जेके मुख़्तलिफ़ आबादियूं आहिनि उहे बि हिते आहिनि। चनेसर ॻोठ में असां अॼु कोशिशि कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में त हिते पीअण जे पाणी समेत ॿिया जेके अहम इशूज़ आहिनि, जंहिंमें सेवरेज निज़ाम आहे या पीअण जो पाणी अचे थो नथो अचे, सफ़ाई जा इंतज़ाम कीअं आहिनि, इन हवाले सां हिते तव्हांखे असां पंहिंजे कैमरा जी अख सां इहे समूरा मंज़र ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। गॾो गॾु हितां जे रवासियुनि सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त हिते जे सफ़ाई सुथराई जा जेके इंतज़ाम आहिनि उहे कीअं आहिनि, हिते सफ़ाई सुथराई वारो अमलो अचे थो नथो अचे, पीअण जो पाणी कीअं आहे। उनखां अलावा स्कूल खुलियल आहिनि, बंदि आहिनि, सेहत जूं सहूलियतूं आहिनि न आहिनि, इन हवाले सां हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾो गॾु असां इहा बि कोशिशि कंदासीं त मकानी चूंडनि दौरान ताज़ो चूंडिजी आयल जेके यूसी चेयरमैन आहिनि या काउंसलर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि हिन इलाइक़े जे मसइलनि जे हल लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। अचे थो नथो अचे, पीअण जो पानी कोन पियो अचे। हाँ, पानी अचे तो किनो गटर वारो तो अचे, पानी साफ़ पानी कोन तो अचे, न महक अचे थी गटर जी। लाइनूं टुटल आहिनि न। हाँ, सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम कीअं? बस सफ़ाई सुथराई किथे रोड को गली में ठहियल आहिनि, को गली में न आहे ठहियल। आहे त असांजे इलाइक़े में ही कम जेके आहिनि उहे न पिया थियनि, सफ़ाई न पई थिए, अमलो अचे थो सफ़ाई वारो न छा? भंगी ईंदा आहिनि, कॾहिं ॿियारे ते ईंदा आहिनि, हफ़्तो भंगी ईंदा कोन आहिनि। किचिरो ई किचिरो लॻो पियो आहे, किचिरा कुंडी भरिजी वेंदी आहे, पूरी रोड तक किचिरो अची वेंदो आहे ॿाहिरि। ना नाज़िम जी तवजो न कंहिंजी तवजो हुजे, नाज़िम वारा कुझु करीन त स्कूल बि आबाद हुजे, ॿार बचाए पढ़नि, को ॻाल्हि ई कोन्हे। ई भाई असांखे पाण कोन्हे ख़बर छा लाइ फिटियो पियो आहे हिते, ना ई त ॿार अचनि ना ई त मास्टर अचनि था, पंहिंजो टाइम ॾेई करे विञल आहिनि था। ऐं सुबुह पीर जो ॾींहुं आहे, अमी पाण अची करे ॾिसी था सघो, केरु न ईंदो आहे। ॾो उस्तादनि जो आहे, मास्तरनि जो या हितां जे वालिदैन जो आहे? हाँ, वालिदैन जो आहे या मास्टरनि जो आहे, इहा असांखे कोन्हे ख़बर। बगा मास्टर अगर पढ़ाई ना त बच्चो भी ईंदो स्कूल में, ऐं मास्टर पढ़ाई नहीं होता तो बच्चो कीअं ईंदो स्कूल में? कोई आहे कोन, तवजो ॾियण वारो केरु कोन्हे हिते। तवजो केरु ॾे त ई हले स्कूल ते, न स्कूल जे अंदरि कोई सफ़ाई आहे, न कोई मास्टर अचे थो, न कोई ॿार आहे जेको हीअं त थोरी हलंदो। स्कूल खे बनाई शनाई थिए वरी नए सिरे सां बनाइनि खे। कराची जहिड़े शहर जो ही स्कूल आहे, को ॿाहिराड़ी जो थर जो या काछे जो स्कूल न आहे, उनजी इहा हालत आहे। त पोइ हीअ हाणे हीअ पाण ॾिसो न भई, हिते जा त हाणे वॾा जेका उहे ॾिसनि न, हिते जा जेका नाज़िम आहिनि सभु कुझु उहे सोची न इलाइक़े खे बनाइनि, जा स्कूल खे तामीर कनि, वरी बनाइनि जंहिं लाइ। त हिन में त बनाई न, स्कूल खे कुझु न बनाइनि त न कुझु थिए थो। जेको बि अचे थो जीअं भरे हलियो थो, मगर कुझु थिए नथो। नाज़रीन, असां हिन वक़्तु मेन गर्ल्स प्राइमरी स्कूल चनेसर ॻोठ जे गेट ते मौजूदु आहियूं। स्कूल जी जेका हालत आहे उहा तमामु ॾुखईंदड़ हालत आहे। हीअ गादीअर शहर कराची जे चनेसर ॻोठ जो स्कूल आहे, काछे कचे या कंहिं ॿहिराड़ी जे इलाइक़े जो स्कूल न आहे, पर हिते पहुचण खां पोइ तव्हां अंदाज़ो चङी रीति जेको आहे लॻाए सघो था त हिन स्कूल जे अंदरि असांखे गॾह बि जेके आहिनि उहे बीठल नज़र आया आहिनि, ॿकरियूं बीठल नज़र आयूं आहिनि। उनखां अलावा स्कूल जे केतिरनि ई कमरनि अंदरि असांखे माण्हू जेके आहिनि उहे रिहाइश पज़ीर नज़र अचनि पिया, देगूं बि चिड़ियल आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हीअ स्कूल शादी गमी में बि उहो इस्तेमालु कंदा आहिनि। इंतिहाई ॾुख जहिड़ी जेका आहे उहा ॾुखंदड़ सूरत हाल आहे। असां सां गॾु चौकीदार जो पुटु मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, इहो ॿुधाइजो त हीअ स्कूल केतिरनि महीननि खां वठी वीरान आहे? साईं 6 महीननि खां वठी। हिन जा कमरा घणा आहिनि, हिते अचनि था ॿार नथा अचनि, छा मसइलो आहे? हिन मसइलो मास्तरियाणियूं ईंदियूं हुयूं, ॿार हिननि कोन पिया ॾिना। बार आए मास्टरानी जो जडे चे हमारी जगह है आप इस्तेमाल करो, बच्चे भी दो, अब स्कूल भी लगाए, मगर इन्हनि ॿार कोन ॾिना। उहो टाइम ते ईंदियूं, टाइम ते वरी वेचारियूं हली हुयूं, स्कूल कोन हलियो। ऐं इस्तेमालु करनि था, बच्चा कोन था ॾियनि। अच्छा, छा में इस्तेमालु कनि? शादियूं गमी ख़ुशियूं हर चीज़ में इस्तेमालु करनि था, मतिलबु ॿार कोन ॾींदा। केतिरा ॿार थी सघनि था हिते? अॻु में जेको हलंदड़ हो स्कूल 200 खनि ॿार हुया, अढाई हिते घणा हूंदा? 500 ॿार हुआ। अच्छा, हाणे केतिरनि महीननि खां वठी बंदि आहे? हाणे 6 महीननि खां वठी बंदि आहे। अच्छा,
नाज़रीन चौकीदार जो पुट हुयो जेको ॿुधाए रहियो आहे त हिन स्कूल जी जेका आहे उहा कहिड़ी सूरत हाल आहे। असां कोशिशि कंदासीं त हितां जा जेके ॻोठाणा आहिनि हितां जा जेके रवासी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं तव्हांखे स्कूल जा मंज़र बि ॾेखारियूं त हीउ जेको स्कूल आहे हाणे असां स्कूल अंदरि दाख़िल थी चुका आहियूं। हीउ स्कूल जो मैदान आहे तव्हां ॾिसी सघो था त स्कूल ॼण त असांखे लॻे ई नथो। हिन पासे गॾ बीठल जेको आहे ॿधल उहो नज़र अचे पियो। अॻिते असांखे ॿकिरियूं बि नज़र अचनि पियूं। हीअ किन किचिरे जा ढेर जेके आहिनि उहे हिते नज़र अचनि पिया। गॾोगॾु ॿारड़ा तव्हां ॾिसी सघो था त उहे कीअं हिते वेठा आहिनि। इल्म जहिड़े जेके ज़ेवर खां उहे महरूम आहिनि। नियाणियुनि जो हीउ स्कूल आहे। गादीअर शहर कराची जो स्कूल आहे। कंहिं बहिराणी जो स्कूल न आहे जेको बंदि हुजे। इलाइक़े वासी ॿुधाइनि था त गुज़िरियल जेको आहे 1 साल जो अरसो थी वियो आहे हिन स्कूल खे। हीउ स्कूल मुकमल तौर ते बंदि आहे। स्टाफ किथे आहे, मास्तरियाणियूं किथे आहिनि, कंहिंखे का ख़बर कान्हे। ऐं इलाइक़े वासी इहो ॿुधाइनि था त स्टाफ नथो अचे त असां पंहिंजा ॿारड़ा ऐं छोकिरियूं कीअं मोकिलींदासीं। चौकीदार जो चवणु आहे त 1 साल अॻु ही स्कूल हलंदड़ हुयो। हिते स्टाफ मौजूदु हुयो, अमलो मौजूदु हुयो, मास्तरियाणियूं मौजूदु हुयूं। पर इलाइक़े वासियुनि ॿारनि खे जेको आहे स्कूल अंदरि न छॾियो जंहिंजे करे हीउ स्कूल जेको आहे उहो वीरान थी वियो आहे। उहो त वधीक खुदा ई बहितर ॼाणे थो। गॾोगॾु तव्हां ॾिसी सघो था त ॿुधाए पियो वञे त इहे न्याज़ नगर जूं देगूं आहिनि जेके इहे लहनि पियूं। इलाइक़े वासी हिन जेको स्कूल खे शादी गमी तौरु जेको आहिनि इस्तेमालु कंदा आहिनि। स्कूल जा जेके कमरा आहिनि उन्हनि जी हालत बि जेका आहे इंतिहाई ॾुखो ईंदड़ ज़ार हालत आहे। उन जा जेके फर्नीचर आहिनि उहे भॼी टुटी विया आहिनि। चौकीदार जेको आहे महमूदाबाद थाणे ते FIR बि दाख़िल कराए चुको आहे त हिन स्कूल जा पखा जेके आहिनि उहे चोरी थी विया आहिनि। मेज़ूं ऐं ॿियो सामान जेको आहे बेंचूं ख़बर न आहे त केरु चोर चोराए विया आहिनि। मेन जेको गेट आहे उहो ईअं खुलियल हूंदो आहे, भॻल हूंदो आहे। चौधरी जेका आहे उहा मुकमल तौर ते ख़तमु थी चुकी आहे। असां अॻिते वधंदासीं ऐं हितां जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन असां सां हिन वक़्तु UC4 DMC ओभर जो चेयरमैन फरहान गनी मौजूदु आहे जेको हितां जनेसर ॻोठ वारे इलाइक़े मां खटियो आहे। संदसि तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे। उन खां अलावा संदसि काउंसलर बि जेके आहिनि पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ उहे मौजूदु आहिनि। साईं खां पुछूं था सर मुख़्तलिफ़ जेको आहे स्कूल मुख़्तलिफ़ इदारा उहे असां विज़िट कया। हींअर बि हिकिड़े स्कूल में बीठा आहियूं। हिकिड़ो जेको सिहत मर्कज़ आहे उन जी बि सूरत हाल ख़राबु आहे। स्कूल जी जेका सूरत हाल आहे उहा बि ख़राबु नज़र अचे पई। कुझु घटियनि जी जेका आहे उहा सूरत हाल बि नज़र अचे पई। ओवरऑल छा चवंदव, फंडिंग न पई थिए या छा मसइलो आहे, कीअं त पहिरीं त तव्हांखे मां ॿुधायां की असांखे तक़रीबन 1 साल थी वियो मथे इलेक्शन बल्दियाती इलेक्शन नुमाइंदा असीं थियासीं उन खटियासीं। उन खां पोइ हलफ़ खे बि तक़रीबन 11 महीना थी विया मगर असांखे एज़ अ चेयरमैन या एज़ अ काउंसलर अञा कुझु बि कोन्ह थियो आहे। हीअ बाक़ी तव्हां बिल्कुलु शिकायत ठीकु आहे। जंहिं बिल्डिंग में तव्हां हींअर बीठल आहियो हीअ KMC स्कूल आहे। हुनजी हालत इलाही ज़्यादा ख़राबु आहे, इलाही ज़्यादा। हिते असीं वसीम अख्तर मेयर कराची खे बि लिखी चुका आहियूं छो की KMC त उन्हनि जे मातहत इदारो ऐं मोहिद अनवर जेको असांजे डिस्ट्रिक्ट ईस्ट जो चेयरमैन आहे हुनखे बि असां विज़िट करायो आहे। हिन जॻह बिल्कुलु ॾिसी हिन स्कूल में स्टूडेंट्स जी कमी इलाही घटि आहिनि। जीअं ई तव्हांखे 1 साल थी चुको आहे छाकाणि सफ़ाई सुथराई जा मसइला इंतिहाई घणा हर इलाइक़े में हूंदा आहिनि, हर UC में हूंदा आहिनि, यकीनन हिते बि आहिनि। ऐं माण्हू इहे तव्हां खां इहा ई उमेदु कंदा जेके मकानी चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खां इहा ई उन्हनि जी उमेदु हूंदी आहे त असांजूं घटियूं साफ़ु हुजनि, गंद किचिरो जेको आहे उहो साफ़ु थिए, पीअण जो पाणी उन्हनि खे साफ़ु मिले, सेवरेज जूं लाइनूं जेके आहिनि उहे टुटल न हुजनि। त तव्हां वटि हींअर स्टाफ केतिरो आहे यूनियन कमेटी अंदरि? त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही कई। सफ़ाई जे हवाले सां सैनिटरी वर्कर्स जी कमी घणी आहे। मतिलबु असांखे अगरि खपनि था हिते 50-60 खनि माण्हू खपनि त असां ॾे हाणे आहिनि 30 खां 28 का 30 माण्हू। हुननि में बि कुझु बीमार आहिनि, कुझु कोन था करे सघनि, कुझु जहिड़ी प्रॉब्लम आहे त उन कमी सफ़ाई जी वजह सां उहा प्रॉब्लम घणियूं आहिनि। कमराणी साहब छा था सम्झो तव्हांखे साल थी वियो आहे अञा ताईं का फंड जेका आहे उहा जारी न थी सघी आहे। इलाइक़े अंदरि कुझु मसइला बि असांखे बिल्कुलु नज़र आहिनि, छा चवंदा? असां वटि फंड्स जो प्रॉब्लम बिल्कुलु आहे पंहिंजी जॻह ते। छोकी इहा बदकिस्मती आहे की साल सवा थियो अञा ताईं को मसइलो ई हल न थियो। मथे हुकूमतनि जा जेके जहिड़ा आहिनि तव्हांजे अॻियां आहिनि। असांखे DMC में मथां अञा हिकिड़ी पेनी बि न आहे मिली, हिकिड़ी पाइप असांखे न मिली। हिन वक़्त ताईं असांजो जेको बि सिलसिलो कुझु जेके असांजा तरक़ियाती कम थिया आहिनि सेनेटर सईद गनी साहिब जे महिरबानी सां उन्हनि कुझु पीपल्स पार्टी जे MNA या MPS जे कुझु फंड जा असांजे हिते पानी जा मसइला हल थिया, कुझु असांजे सेवरेज जो मसइलो अलहमदुलिल्लाह हल थियो आहे। ऐं CC फ्लोरिंग थ्रू आउट असांजे UC में अलहमदुलिल्लाह हज़ारों फुट जेका असां CC फ्लोरिंग किटन में कई आहे, लखों फुट असां CC फ्लोरिंग कई आहे। अॼु जेको बेसिकली आचर जो ॾींहुं आचर जी सैनिटरी वर्कर मोकल कंदा आहिनि। असांजो ॻोठाणो माहौल आहे
हिते अगरि हिकिड़े ॾींहुं सफ़ाई न थिए त लॻे थो 6 ॾींहं सफ़ाई न थी आहे। इहो हिकिड़ी असांजे रहन सहन जेको आहे असांजे माण्हुनि जो तव्हांखे सारियो पियो आहे। नाज़रीन असां हिन वक़्तु चनेसर ॻोठ जे वार्ड 3 में मौजूदु जेको हेल्थ केयर आहे जेको KMC जे अंडर आहे उते मौजूदु आहियूं। हेल्थ केयर अंदरि जेको आहे ख़ासि तौर ते हिते 2 शयूं जेके आहिनि उहे अहम आहिनि। हिकु त व्यम घर, ॿियो हिते OPD बि थिए थी। हीअ जेका बिल्डिंग आहे इलाइक़े वासी ॿुधाइनि था त 40-50 साल पुराणी आहे ऐं पुराणी थी वञण जे करे उनजी मरम्मत न थियण जे करे उहा बिल्डिंग जेका आहे उहा ज़बून हाल आहे। उनजी मरम्मत जो कमु जेको आहे उहो थियणु घुरिजे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे। उनखां अलावा व्यम घर जेको गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बंदि आहे जंहिंजे करे इलाइक़े वासी सख़्तु मुश्किलातुनि में आहिनि, तकलीफ़ में आहिनि। व्यम जहिड़े ॾुखिये टाइम ते हुननि खे जना अस्पताल या सिविल अस्पताल वञिणो पए थो। हुननि जो चवणु आहे त हीअ हुनजी ख़्वाहिश आहे त डिस्पेंसरी जेका आहे जेको हेल्थ केयर आहे उहो ॿीहर जेको आहे फंक्शनल कयो वञे ऐं उनखां अलावा हिनजी जेका मरम्मती हिनजो जेको कमु आहे उहो कयो वञे। असां कोशिशि कंदासीं त पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ चूंडियल जेके काउंसलर आहिनि उन्हनि सां बि इन बाबति ॻाल्हि ॿोल कयूं। वार्ड 4 जो काउंसलर आहे उनसां ॻाल्हि ॿोल कयूं था। सर बताएं ये जो है हेल्थ केयर कब से इस खस्ता हालत में? ये जो पीछे बैक पे नज़र आ रहा है ये मैटरनिटी होम था, पिछले 18 साल से ये बंद है। बड़ी कोशिश की लेकिन ये ऑन नहीं करा सके। अब जब हम लोग मुंतखब होकर आए तो हमने हमारे जो यहाँ डिस्ट्रिक्ट ईस्ट के चेयरमैन हैं उनका विज़िट कराया। यहाँ पर हमारे चेयरमैन भी साथ में थे, हम तमाम काउंसलर भी थे। उनसे भी हमने ये रिक्वेस्ट की है कि मेहरबानी करके हमारा ये दरीना मसला है, काफ़ी अरसे से यहाँ पर ये मैटरनिटी होम जो है ये बंद है और इसके बंद होने की वजह से हमारे इलाके के तकरीबन 48-49 हज़ार वोटर हैं और इतनी बड़ी आबादी है हमारी, ये बड़ी परेशान है। इनको जिना अस्पताल में जाना पड़ता है और वहाँ भी इतनी अच्छे मतलब सहूलत नहीं है, रश है, परेशानी है। तो उनकी भी हमने तवज्जो दिलाई है लेकिन उनकी तरफ से भी अभी तक हमें कोई खातिर ख्वाह जवाब नहीं मिला है। तो आपके तवज्जुह से हम ये चाह रहे हैं कि आप भी, आपकी जो न्यूज़ है पूरे मुल्क में देखी जाती है, लिहाजा यकीनन हमारे जो हैं जो ज़िम्मेदारान हैं इसके वो भी इसको देखेंगे। तो मेरी ये रिक्वेस्ट है आपके चैनल के तवज्जुह से कि मेहरबानी फरमाकर इस पर थोड़ी तवज्जो दी जाए ताकि हमारा ये दरीना मसला हल हो सके। इंतहाई अहम आहे हेल्थ केयर। हिन जे जेको आहे अहिड़ी हालत हुजण जे करे छा था सम्झो इलाइक़े वासी कहिड़ो अज़ाब पिया भोगनि? साईं इलाइक़े वासी हिकिड़ो त हिते ग़रीब आबादी आहे सॼी, को अमीर आबादी कोन्हे। ज़ाहिर आहे गवर्नमेंट ही फैसिलिटी हुई जंहिं ज़माने में त काफ़ी सहूलियत हुई माण्हुनि खे, लेकिन हिन वक़्तु इहा बंदि हुजण करे माण्हुनि जी काफ़ी परेशानी आहे। ख़ासि करके जॾहिं हीउ मसइलो थींदो आहे त यम जो त माण्हुनि जी टेंशन हूंदी आहे। राति जो आधी माटी भॼण लाइ गाॾी न हूंदी आहे, माण्हुनि ते सवारी न हूंदी आहे, एम्बुलेंस जो न हूंदी आहे। त ही घर जे अंदरि हुअण सां काफ़ी सहूलियत हुई। हीअ गुज़िरियल 18 सालनि खां ख़स्ता हालति करे हिन बिल्डिंग खे बंदि कयो वियो आहे। हाणे इन लाइ असां काफ़ी कोशिशूं कयूं आहिनि ऐं जेको असांजो हिन मौजूदा चेयरमैन डिस्ट्रिक्ट जो उनजो विज़िट बि थियो, उन बि आसरा ॾिना आहिनि कि भाउ ठीकु आहे असां हिनखे कराईंदासीं। अगरि इहो बहाल थी वञे असां सिंध गवर्नमेंट खे स्पेशली रिक्वेस्ट कंदासीं कि हिनखे बहाल कयो वञे त हिन इलाइक़े जो देरीना मसइलो आहे उहो हल थिए ऐं हिन हॉस्पिटल खे बाक़ाइदा फंक्शनल कयो वञे सही तरीक़े सां, जंहिंसां हिन इलाइक़े जी आबादी खे फ़ाइदो पुॼे ऐं हिन इलाइक़े जा माण्हू जेके आहिनि मुफ़िद थी हिन सहूलियत खां। जेको बेसिक हेल्थ जेकी आहे उहा हिकिड़े हर ग़रीब माण्हूअ जी हिकिड़ी ज़रूरत आहे। अगरि उन ते तवजो ॾिनी वञे त आउं सम्झां थो हिन असांजे इलाइक़े जे काफ़ी ग़रीबनि जी मदद थींदी। त तव्हांजे चैनल जे तरफ़ सां आउं रिक्वेस्ट कंदुसि आला अमलदारनि खे कि हिन चीज़नि खे तवजो ॾियनि ऐं असांजो हीउ देरीना मसइलो हल करनि। अच्छा, तव्हां बि हितां जा चूंडियल काउंसलर आहियो। असां ॾिठो आहे त पीअण जे पाणी जो शिकायत अचे थी त उनमें कुझु लाइनूं जेके आहिनि सेवरेज जूं शायदि मिलनि थियूं। उनखां अलावा सैनिटरी वर्कर ॿुधाए पियो हिते थोरा आहिनि, तंहिंजे करे सफ़ाई जा इंतज़ाम उहे नथा थी सघनि ऐं कुझु रोड जेके आहिनि असांखे भॻल टुटल नज़र आया। तव्हां इन हवाले सां के क़दम खयां आहिनि? साईं इन हवाले सां असांजियूं कोशिशूं भारत सफ़ाई हवाले सां काफ़ी सॼी कराची खां तव्हां विज़िट करियो त हिन UC जी हालत तव्हांखे बहितर नज़र ईंदी ॿियनि, लेकिन उनखां बावजूद बि अमलो जेको असांजो गवर्नमेंट जो पहिरीं ॾिनल हो अॼु खां 15 साल पहिरीं उहो अमलो सॼो रिटायरमेंट थी विया आहिनि, कुझु रिटायर थी विया आहिनि, कुझु मरी विया आहिनि। उन जी जाइ ते असांखे को माण्हू न ॾिना विया आहिनि अञा સુધી ऐं इहो मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असां रड़ियूं कयूं आहिनि, कोशिशूं कयूं आहिनि, लेकिन उहो अमलो असांखे अञा સુધી न मिली सघियो। अमले जी घटि हुजण करे इहे प्रॉब्लम जेके आहिनि सिवरेज जा ऐं सफ़ाई जा उहे अबतर थियनि था। अगरि अमलो असांखे उन क्वांटिटी जेकी असां वटि पहिरीं हुई माण्हुनि जी उहा मिली वञे त हीउ मसइलो असांजो हल थी सघे थो।
नाज़रीन असां हिन वक़्तु चनेसर ॻोठ जे वार्ड 3 में मौजूदु आहियूं। हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ मेन रोड आहे, काफ़ी हंधनि तां भॻल टुटल नज़र अचे पियो। न रुॻो हीअ केतिरनि ई घटियुनि में असांखे रोड टुटल बि नज़र आयो आहे, पर गॾोगॾु केतिरियूं घटियूं वरी अहिड़ियूं हुयूं जिते बिल्कुलु ताज़ो फ़र्शबंदी बि थियल हुई। मुकमल तौर ते त असांखे घटियूं जेके आहिनि उहे फ़र्शबंदी थियल नज़र न आयूं, पर काफ़ी बहितरी जेका आहे असांखे नज़र आई। काफ़ी घटियूं जेके आहिनि उहे असांखे फ़र्श थियल नज़र आयूं, पर अञा ताईं बि काफ़ी जेके मेन रोड आहिनि उते जेको आहे रोड टुटल आहिनि ऐं रोड जेके आहिनि उन्हनि में खॾा पियल आहिनि, उन्हनि जे मथां कारपेट जेको आहे उहो न थी सघियो आहे। इन हवाले सां हितां जे रवासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं यूसी चेयरमैन सां बि ॻाल्हायूं था त रोडनि वारो जेको मामिलो आहे इन हवाले सां हू छा था चवनि। मेन रोड तव्हांखे हिकिड़ो त तव्हांखे ख़बर आहे की हिननि खे असांजे नुमाइंदनि खे हिकिड़ो साल थियो आहे, त हुन विच में हिननि जे इख़्तियारात जो बि मसइलो हो। हुन खां बाद हिननि खे हलफ़ खणण में थोरो टाइम लॻो। हाणे अचे थोरो वक़्तनि फ़वक़्तनि इंशाअल्लाह हालात बहितर थियनि पिया। हीअ तव्हांखे जेको नज़र अचे पियो, लेकिन इहो कमु थोरो हले पियो, सिस्टम वाइज़ हले पियो। तव्हां मेन रोड ते हलंदव त माशाअल्लाह बिल्कुलु VIP रोड बनियल आहे। तव्हांखे ईअं लॻंदो की डिफेंस जो रोड आहे। स्ट्रीट लाइटियूं हुते आहिनि, हिन गिटियुनि में बि स्ट्रीट लाइटियूं हिननि प्रोवाइड कई हुई और माशाअल्लाह सेवरेज जो कमु बि हलियो पियो। फ़िलहाल इहो न बणजण जी हिकिड़ी वजूहात इहे बि आहिनि की किथे किथे सेवरेज जो असांजो निज़ाम थोरो डैमेज आहे, हुन ते कमु हले पियो। उन खां पोइ हीअ घटियुनि में जेको सेवरेज जो निज़ाम इंशाअल्लाह बहितर थींदो। पाणी जो थोरो मसइलो हले पियो, काफ़ी हद तक लाइनियूं असां विछायूं आहिनि, असांजे नुमाइंदनि जी महिरबानी आहे, असांजे चेयरमैन साहब काउंसलर हज़रात जी। और हिते सभिनी खां वॾो मेजर इशू हो पाणी जो, जेको माशाअल्लाह 75% तक हल थी चुको आहे। नाज़रीन चनेसर ॻोठ जो मेन रोड आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था चनेसर ॻोठ में जीअं इंटर थींदव त अहिड़े क़िस्म जो कचिरे जा ढेर जेके आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदा। हिकिड़ी जॻह ते न पर मेन अंदरि शहर अंदरि बि तव्हां फुटेजिस में ॾिसी सघो था त हंधि हंधि ते अहिड़े क़िस्म जा जेके कचिरे जा ढेर आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदा। इन हवाले सां असां जॾहिं हिते इलाइक़े वासियुनि ऐं ख़ासि तौर ते यूसी चेयरमैन सां ॻाल्हि ॿोल कई त हुननि चवणो हो त उन्हनि वटि जेको आहे सैनिटरी वर्कर्स जी खोट आहे, तंहिंजे करे हिननि जे इलाइक़नि अंदरि घिटियुनि अंदरि सही नमूने सां सफ़ाई नथी थी सघे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ॾींहंनि जा ॾींहं इहे कचिरो जेको आहे उहो ईअं ई पियल हूंदो आहे। को बि सैनिटरी वर्कर या जेको सफ़ाई वारो अमलो आहे उहो कचिरे खणण लाइ नथो अचे, तंहिंजे करे अंदरि बिल्कुलु उन्हनि जे घरनि आॾो ऐं इहे कचिरे जा ढेर हुजण जे करे बदबू सबबु केतिरियूं बीमारियूं जनम वठनि थियूं ऐं हूअ जेके आहिनि बिल्कुलु लाचार आहिनि। उन्हनि केतिरा ई भेरा चेयरमैन खे ऐं पंहिंजे चूंडियल काउंसलर्स खे बि चयो आहे ऐं मोट में उन्हनि जो चवणु इहो हूंदो आहे त उन्हनि वटि अञा ताईं को स्टाफ न आहे, स्टाफ जी खोट आहे, अमले न हुजण जे करे हू सफ़ाई सुथराई नथा करे सघनि। सफ़ाई सुथराई न थियण जे करे चनेसर ॻोठ जा जेका मेन जेका बाज़ार आहे, मेन जेका मार्केट आहे उहा ऐं जेको मेन रोड आहे उन ते तव्हांखे हंधि हंधि ते कचिरे जा जेके आहिनि उहे ढेर नज़र ईंदा। नाज़रीन तव्हां चनेसर ॻोठ अंदरि जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि बाबति इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं कैमरा जी अख सां असां इहा ॾेखारण जी कोशिशि कई त हिते सफ़ाई जा इंतज़ाम जेके आहिनि उहे कीअं आहिनि। ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो त जेको गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे जेको KMC जे अंडर अचे थो, उन स्कूल जी जेका हालत हुई उहा इंतिहाई ख़राबु हुई। उते असांखे जानवर जेके आहिनि उहे ॿधल नज़र आया ऐं उनखां अलावा जेका हेल्थ केयर सेंटर आहे, जेको मैटर्निटी होम जेको आहे उन जी जेका बिल्डिंग आहे उहा बि ख़स्ता हालत में आहे। केतिरियूं घटियूं अहिड़ियूं हुयूं जिन जेके रोड हुया उहे असांखे नज़र न आया। कुझु घिटियुनि अंदरि फ़र्शबंदी ज़रूरु असांखे नज़र आई, पर मेन रोड केतिरा ई अहिड़ा हुया ऐं उनखां अलावा मेन घिटियूं जेके आहिनि उते असांखे का बि फ़र्शबंदी या रोड जेके आहिनि उहे नज़र न आया। ख़ुदि यूसी चेयरमैन ऐं काउंसलर्स जो पिणु चवणो हो त उन्हनि खे फंड्स नथा मिलनि, सैनिटरी वर्कर्स जी जेका आहे उहा खोट आहे, उन करे इलाइक़े अंदरि सफ़ाई जा जेके आहिनि उहे जोगा इंतज़ाम नथा थी सघनि। उनखां अलावा उन्हनि इहो बि चवणो हो त केतिरनि हंधनि ते लाइनूं टुटल हुजण जे करे सेवरेज जो पाणी जेको आहे पीअण जे पाणी जे लाइनुनि में दाख़िल थी वञे थो। इलाइक़े वासियुनि जो बि इहो चवणु हुयो त उन्हनि खे जेको आहे गंदो पाणी जेको आहे वापराइण ते मजबूर आहिनि। इन ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शब्बीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।